सॼी इक्वेशन्स हूंदी आहे अलजेब्रा में असां यूज़ कंदा आहियूं आम नॉर्मल यूज़ थींदी आहे a माइनस बी ऐं होल स्क्वायर हिन खे असां सॉल्व कंदासीं a माइनस बी ब्रैकेट्स a माइनस बी ब्रैकेट्स असां a सां हिन खे कंदासीं ज़रब कंदासीं a माइनस बी ब्रैकेट माइनस बी सां असां हिन खे a माइनस बी सां असां हिन खे ज़रब कंदासीं हिन खे असां ज़रब कंदासीं त हे असांजो a स्क्वायर हिन जे आॾो ऑलरेडी प्लस जी निशानी हूंदी आहे प्लस खे असां प्लस सां ज़रब कंदासीं जवाबु असांजो प्लस ईंदो उन खां पोइ माइनस खे प्लस सां ज़रब कंदासीं माइनस खे प्लस सां ज़रब कंदासीं जवाबु असांजो ईंदो माइनस a खे हिन बी सां ज़रब कंदासीं हे थींदी a बी ऐं हीअ असांजो माइनस ऐं प्लस खे ज़रब कंदासीं असांजो जवाबु ईंदो माइनस बी खे a सां ज़रब कंदासीं जवाबु असां ईंदो a बी उन खां पोइ माइनस खे माइनस सां ज़रब कंदासीं असांजो जवाबु ईंदो प्लस बी खे बी सां ज़रब कंदासीं असांजो जवाबु ईंदो बी स्क्वायर हिन जो आंसर थींदो a स्क्वायर ही माइनस 1ab आहे ही माइनस हिते 1 हूंदो आहे माइनस 1ab खे जोड़ कंदासीं हे माइनस 2ab असांजो थींदो ऐं हे प्लस बी स्क्वायर असांजो थींदो हे हिन जो आंसर थींदो हे आम नॉर्मल यूज़ में आहिनि